भलो बबल फुटी दे हाल हाल पांच की लगे थी पे माशाल्लाह बता ॾिसो कीअं आहे माशाल्लाह फुटी जबरदस्त पांच जबरदस्त आ हारिन जी वडी मेहनत आ बिल्कुल अल्लाह कंदो ये बस फुटी होंदी भली कर भलो बेन गालन के छड जी बाबा जमाल और छोरे जी दे हाल वाल इन जी मगी लथी जा उए मगी दस बतर जमाल वारो छोरो नज़र कोन थो अचे ॿुधो आहे त इहो जमाल जी पंहिंजी तबियत सही न आहे खट त नथो थी सघे जेकर जमाल वारो छोरो मूंखे नज़र न आयो आहे तक़रीबन 8-9 ॾींहं अथसि ये अकबर खान जी दब्बा जमाल और छोरो जाथे भी दिसे ना जी छोरो माके तो बुधा तो बाबा इनके विछाणो आ अकबर खान साईं मां चवां थो नाले खां ई भईदो जमाल वारो छोरो तुंहिंजे नाले खां भईदो राति जो छिरकिंदसि पावर आ पावर बिल्कुल वालेकुम सलाम तारे खैर आ टाट मजे में किया काम कार हले तो ॻाल्हि इहा ई आहे एक्साइजूं थियनि थियूं टच हर्षे थियनि थियूं माना मसला थियनि था अकेलो ॼणो आहियां एसियो तव्हां बदिली करे छॾियो आहे त हेॾी महिल तूं कोन आयो आहे ॾाढो मां परेशान आहियां ऐसे जो ना आयो अञा न सर बस ऐसे जो अची वेंदो हिकु ॿिनि ॾींहंनि में छो त एक्साइजूं जहिड़ा फसा मुल्क में हलनि था न करनि न था बस ऐसे जॾहिं मां फोन कयां थो जी सर ऐसे जो बस अची वेंदो हिकु ॿिनि ॾींहंनि में महिरबानी आहे कयो तव्हां ऐशो को नओं को बदिली कयो साईं कयो तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां हाणे ॻोठ में तव्हांजे ॻोठ में थाणो आहे ठीकु आहे एसपी ॾे मां कॉल कयां थो पियो जी जी ऐसे जो बस हिकु ॿिनि ॾींहंनि में अची वेंदो अकबर खान वेठो आहे ठीकु ऐसे जो हिकु ॿिनि ॾींहंनि में ऐसे जो अची वेंदो तव्हां ओतार ते वियासीं ओतार कोन चओ त विया ज़मीन ते विया कमदार सां विया पोइ जेके ठीकु आहे बस तव्हां अची विया त बस मां जेको आहे ऐसे जो घुराईंदुसि ठीकु आहे ठीकु आहे ठीकु तो जारी रखो भाई जेको आहे ऐसे जो हिकु ॿिनि ॾींहंनि में अची वेंदो ठीकु आहे तर इस जेको सुठो घोर आहे जेको पंहिंजे चवण ते हले जीअं पाण चऊं ईअं करे हो इस जो ॻाल्हि त मञे पियो बरक आहे भलो हुयो पर हो छोरे जमाल जे चवण जे महिल लॻो न इहो साफ़ ई जे ते साफ़ न रेसिपी न घुरा इस जो सर भलो जी बाबा इहा त ज़ारी ॻाल्हि आहे ऐसे जो पंहिंजी जेको पंहिंजे चए में हूंदो न जी जी उहो पाणे घुराईंदासीं सम्झे थो हा बबल इहो जेको कमु पंहिंजी ॻाल्हि मञी थो न बिल्कुलु उहो ऐसे जो रखंदा ईअं मां चयो आहे इहो कमु कर बसि अकबर खान खे त ईअं करिणो आहे न बिल्कुलु टांडा हुजनि मुल्क में टांडा टांडा हलूं था बस बाबा के दवा पियारी थी जी पिया यार घणा दफ़ा पियारी थी बचे बस खंग त अञा उअं ई बीठो साको बीठो आहे तो ख़बर ना आहे हाणे पिया हाणे आख़िरी चकर पीआईंदो मां करे वालेकुम अस्सलाम अदा खुश आयो ॿियो मिड़े ख़ैर आहे तबियत सही आहे वॾे कीअं आहे तबियत तबियत हाणे माशाल्लाह कुछ सही आहे अॻे खां बहितर आहे साको यार खणी वियो मां कराची हाँ कराची खां हाणे कल मोटायो मां अञा थोड़ी खंघ अथसि डॉक्टरनि इहा चयो आहे त बाबा दवा ॾियूं था तव्हांखे अलाह मालिक आहे सही थी वेंदो छोकिरो वॾे जी तबियत सफ़ा डाउन लॻी पई आहे चङे डॉक्टर खे क्या दे हाल कर सुभाणे आहे प्रोग्राम ॿिए पासे सखर खणी ईंदासीं अलाह ख़ैर कंदो हुते डॉक्टर वॾो ॿुधाईंदा हुते हेरियाॾे आहे डॉक्टर वॾा हा हुते चेकअप कराईंदासीं ठीकु आहे दवा कराईमां दवा जीअं बाबा पीए थो न पेट सुॼंदो वञेसि थो जीअं बाबा खे दवा पी वेंदो न पेट सफ़ा ऐं आफ़रिजेसि थो सफ़ा आफ़री वञेसि थो वाई बादी जो असर हूंदो इहो मसइलो आहे सही आहे अल्लाह ख़ैर कंदो मालिक मां हलां थो ठीकु आहे अदा महिरबानी वरी महिरबानी कुर्बत अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जुमन जो खैर सलीम भाई कुछ ॿियो मिड़े ख़ैर आहे तबियत सही आहे इंशाल्लाह जी खुश आहियां ॿियो मिड़े ख़ैर वियो हाजी वियो ॿियो मिड़े ख़ैर लॻो पियो न खुश आहियो अमुन कुर्बला साईं जा कुर्बान अदा साईं आहिनि अच्छा बसि उन कमनि कारनि खे बि अदा साईं मुंहुं ॾियणो आहे सही 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 बिल्कुलु ख़ैर अमुन कुझु लॻा पिया सफ़ा दिलि जा तव्हांजे अचण सां दिलि राज़ी थी वई आहे अलाह जो कसम ॿियो मिड़े ख़ैर आहे खैर खैर दुआ अल्लाह साईं जा करम आहिनि तव्हां पंहिंजो हाल ख़ैर अमुन कुर्ब सफ़ा दिलि जा सफ़ा ओके लॻा पिया हो ईअं थी दुनियादारी निभे सही आहे माशाल्लाह कमकार तबियत कीअं हाणे तबियत खणी वियो मांसि कराची तक़रीबन बि कल मोटियो आहे हाणे कुछ तबियत में फ़र्क़ु आहे लेकिन दवा पीअण सां पेट जेको आहे न सफ़ा आफ़रिजी वञे थो
भाऊ कुर्बान आहे उनी भी ॿुधायो सखर खणी ईअं हीरा में पाती थी वई आहे। अल्लाह खैर कंदो। जो कमकार कीअं थो हले? माशाल्लाह सही आहे। बेड़ा पार मालिक जा कुर्बान। अच्छा सुभाणे छेलान के ॿ कपड़ा न अच्छा उदाई भी मथों ईद अचे थी अदा ताईं नंढड़े खे भी कपड़ा वठी ॾियणा न। सही सही बड़ी दुनियादारी आहे। अल्लाह भलाई कंदो। अल्लाह साईं बाबा साईं जे खैर करे। सही तो आहे। मालिक तव्हांजी ख़बर पई असां हज़ूर वग़ैरह वठण अचिजो बाबा असां वटि। सही आहे भाउ नंढे खे मोकिलींदोमांव मूंखे त कमु हूंदा उनखे मोकिले छॾींदोमांव बसि तूं उनखे ॾेई छॾिजांइ। ठीकु आहे अचिजो बाबा लाज़मी अचिजो। ठीकु आहे जुमन दुआनि ठीकु महिरबानी। छा कयो जेको मां कयो उहा मूंखे ख़बर आहे तोसां घणी कई आहे। हालत हाली हलूं सदरुद्दीन बादशाह जी ज़ारत कयूं पोइ इन ॻाल्हि खे ॾिसूं था। हाज़िरी भरे अचूं गोड़ी शहर में मां सॼा मैखाना चेक कया आहिनि काथे बि भंग भटारी हथ न आई आहे। मगज़ फिरे थो मुंहिंजो फिरे थो मुंहिंजो मगज़। ॾिसूं हाणे सदरुद्दीन बादशाह जेको हुजे मैखानो उते ॾिसूं हाणे बाबा हाणे सदरुद्दीन बादशाह ते मैखानो हूंदो सही। हिन दफ़ा मां बेड़ी जुगाड़ आना है बाबा ले मशहूर त आहे हाणे पीर ते हलूं मागे पिया बेक यार हलूं था बस पुजाणा रहो बाक़ी थोड़ो एक मार पिस्ते में थोड़ा धमाल तो सफ़ा मगे धोईला तू आ हिन माल तो मैखाने रे कोन वठी हलियो छो भला ज़ारत भी करे आया से वाली मैखाने ते हलाऊं था बाजे मैखानो हलियो आ भाई सामो बीठो आ हलाऊं था ओडे अहमद घर को पे कहा है बस टेंशन न कर आने तो पे कराया तो मां टेंशन न कर जल्दी करा ले मैखाने जे हवाले में वॾा दे आला वाले ते का भंग भटारी मिलदी सॼो रोड़ी शहर में काथे भी हथ न आया बाबा इतना है भी न मिलती भी सही सुना बाबा इन छोकरे चयो सदरुद्दीन बादशाह दे मैखानो आहे ना बाबा है कोई मैं गालो वगैरह ना है ये आर्मी है आर्मी गवर्नमेंट की बाबा
चलो बाबा तुंहिंजी मर्ज़ी मर्ज़ी मालिकनि जी आहे बाबा जेकी ॻाल्हि हूंदी उहा क्लियर ॿुधाईंदासीं ना ना सही है सही हा ओके ओके माली ॻाल्हि ॿुध भलो न आहे कयो सॼो रोड़ी रोलियो थी आसरो ॾिनो हुई हिते आ काथे बि मूंखे न डुक मिलियो आहे तूं पलांद वरितो आहे इन ॻाल्हि खे मां तो के मारा कम याद है ना मासा जी हालत की मां जो पलांद वतो था गर्मी में सॼी रोड़ी में तूं लड़ायो आहे बस हाणे पाण बराबर दिया जे हिसाब में बराबर दिया जे बस ठीक है ना